नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सिमरो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सिर्फ नैब कानून में तरमीम जो मसविदो तैयार अटॉर्नी जनरल ऐं वज़ीरनि ते ॿधल कमेटी तजवीज़ूं तैयार करे वरितियूं। अॼु काबीना में गौर वीचार खां पोइ मंज़ूरी जो इम्कान। कुझु नुक़्तनि ते अटॉर्नी जनरल ऐं कानून वारे वज़ीर में इख़्तिलाफ़। ज़रीन मूजिबि अटॉर्नी जनरल जो चवणु आहे त आइन मूजिबि नैब चेयरमैन जे मुदे में वाध नथी थी सघे। कानून वारे वज़ीर चवे थो नैब चेयरमैन जे मुदे में वाध मसविदे मूजिबि रिटायर्ड जज या सिविल मुलाज़िम नैब चेयरमैन थी सघंदो। बैंक कर्ज़ तोड़े फ्रॉड केस एहतिसाब अदालत बदिरां बैंकिंग अदालतुनि में हलंदा। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सूबाई काबीना जो इजलास। काबीना मोटर व्हीकल रूल्स में तरमीम की मंजूरी ॾेई छॾी। तरमीम ज़रिए मोटरसाइकिल के हिफ़ाज़त तौर पासे वारो आइनो लगाइण लाज़मी हूंदो। मकानी इदारनि वारे वज़ीर नासिर हुसैन शाह के मुख़्तलिफ़ नालनि के मुतासिरनि की बहाली ते इजलास के ब्रीफिंग। वज़ीरनि मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि बाबति इजलास के ब्रीफिंग ॾिनी। पानामा पेपर्स में नवाज़ शरीफ जो नालो न हो तंहिं बावजूद खेसि सज़ा ॾिनी वई। सबूतनि खां सवाइ शहबाज शरीफ ऐं एहसन इक़बाल खे बि जेल में विधो वियो। 3 साल गुज़री वञण बावजूद इहो नाहे ॿुधायो वियो त असां मथां इल्ज़ाम कहिड़ो आहे। वज़ीर आज़म खे जांच करण जो को बि अख़्तियार न आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद फ़ख़न अब्बासी जो मीडिया सां ॻाल्हियूं।